केर मोरियारे पत्थर का दादू तरफ रवानगी। इन तरफ तो पानी भी ना है, तमाम थोरो पानी। इहो कट्टा हिते इहो कटो बंदि नथा कनि। हिकिड़ो इहो कट्टा खीर मोरियो ॾिसो, जेकर इन खे बंदि कनि या नूल पाइप ॾेई करे सीमेंट पाइप ॾेई करे बंदि कनि त बसि ठहियो, ॻाल्हि ई ख़तमु। अॻियां ॾिसजे हाणे जेकर ॿियो कट आहे त थी सघे थो, पर हाणे ॾिसो न पाणी में लाथ बि ॾिसो न, इंतिहाई लाथ अची वई आहे पानी में, ॾाढी लाथ आहे। हाणे आयो सिंध हुकुम जी सचाई ते, केतिरी सचाई थी करे ऐं रोड बहाल थी करे। माण्हुनि वीचारनि जा जेके घर आहिनि उहे बि फट पइजी सलाह ॾिए बाक़ी ॻाल्हि कोन्हे। हाणे हिते पाणी जो उहो ई अमरा बीठो आहे। हिते इहो पाणी हिकिड़ो ई कट्टा, हा बसि इहे ॿ कट्टा आहिनि, रोड खे ॿ कट्टा आहिनि बसि, 4। हाणे ॿियो कट इहो आहे, ॾिसो न केतिरो नंढिड़ो कट आहे। इन्हनि खे बि बंदि नथा कनि यार, हालत आहे छा आहे जेकर इहे बंदि कनि। हाणे ॾिसो न इहो हाणे कहिड़ो वधि का वधि इहो 15 फुट जो कट आहे इहो बसि। कहिड़ा 4 कट आहिनि, हिकिड़ो इहो अॻियां आहे कट। जेकॾहिं गवर्नमेंट असांजी इहे नंढड़ा नंढड़ा कट जेकॾहिं बंदि करे, जेकॾहिं हू रस्ता बहाली जे लाइ थोरो सीरियस थिए त हींअर ते रस्तो ई बहाल थी वञे। जीअं मेड़ खां वठी करे खानपुर ताईं केन शाह इहे रस्ता बि त हिन गवर्नमेंट ई बहाल कराया आहिनि। पोइ मथां हज़रत जिब्राइल त न आयो आहे न। ऐं उन खां अलावा पंहिंजो छा चवंदा सेवण शहरी में बि जेको कट हुयो उहो वॾो कट हो, उहो ई माना जेके गवर्नमेंट सीरियस थी त हिकु हफ़्ते अंदरि उन कट खे बंदि कराए वई, उहो रस्तो बहाल थियो इंडस हाईवे। हाणे सम्झो इंडस हाईवे सॼो बहाल आहे। हाणे हिकिड़ो हीउ कट आहे, हाणे हे ॾिसो हीउ हाणे कहिड़ो कट आहे यार, वधि खां वधि इहो 20 फुट हूंदो। इन में पाणी जी रफ़्तार ॾिसो त 20 फुट कट बि गवर्नमेंट वधण लाइ सीरियस न आहे, तयारु न आहे यार। हिननि खे केरु चवंदो अॼु? हे रस्ता माना इंतिहाई आसान आहिनि, जेकॾहिं इन्हनि खे हिते पाइप वग़ैरह हणी करे हींअर यार दुनिया हले किथे पहुती आहे, टेक्नोलॉजी एॾी तरक़ी कई आहे जंहिंजी का इंतिहा न आहे। सो हे असांजे पाकिस्तान आर्मी वटि त मुरागी वॾी फ्लाईओवर माना जेके पुलियूं आहिनि उहे गाॾियूं आहिनि। जेकॾहिं पाणी वॾो थी वञे असांजो जंगी सूरत हाल में, जेकॾहिं पुलूं तबाह थी वञनि त पोइ उहे उन्हनि गाॾियुनि खे पाणी में लाहे करे पुल ठाहे करे पंहिंजूं गाॾियूं क्रॉस कराए सघनि था। माना टेक्नोलॉजी एॾो तरक़ी करे चुकी आहे, असां वटि आहे बि पाण, असां फ़ाइदो नथा वठूं उन मां। ॿियो हिकिड़ो हीउ कट आहे नंढिड़ो बसि, इहो जेकर नज़र तव्हांखे ईंदो हुजे त इहो कट आहे हिकिड़ो, इहो बि 15 खां 20 फुट जो आहे। हिकिड़ो हीअ आहे, उन अॻियां हिकिड़ो ॿियो आहे, इहो थोरो सवायो आहे घणो। पर यार चवण जो मक़सदु इहो त हुकूमत खां वधीक त का शइ आहे बि कान, हूंदी बि कान। जेकॾहिं उहा बि सीरियस न आहे नंढा नंढा रस्ता खोलण में, त उन छा कंदासीं? इहो हीउ कट आहे, उहो इहा मोरी जेका तव्हांखे जेकॾहिं नज़र ईंदी हुजे।
बार कट नंढा नंढा हिते 20 फुट या 25 फुट हिकिड़ो हे त छंडण आहे हिनखे हितां खोलियो अथनि हीउ पाणी जेको आहे न इहो वरी MNV ड्रेन छंडण तरफ़ छोड़ करे रहे इहो कमु हिकिड़ो ज़बरदस्त कयो अथनि पाणी माना त MNV जे ज़रिए ई मंछूर ढंढ में वञे पियो ॾिसो न हिते बि स्पीड सां पर तव्हांजो मक़सदु इहो आहे त जेकर थोरो गवर्नमेंट सीरियस थिए ऐं इहे नंढड़ा नंढड़ा रोड बहाल कराए वञे त माण्हुनि लाइ आसानी थी पवंदी ॿियो कुझु न।